लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ चयो त पहिरियां हिकु डिक्टेटर संदन हुकूमत ख़त्म कई ऐं हिन भेरे अदलिया साॻियो कमु कयो। 5 जजनि फ़ैसिले सां मुल्क खे ॿोड़े छॾियो। हुन चयो त 5 जजनि जे फ़ैसिले मुल्क खे लोॾे छॾियो। इहो सभु कुझु क़ौम ॾिसी रही आहे। संदसि चवणो पाकिस्तान में डिक्टेटर सां गॾु जज बि चूंडियल वज़ीर आज़म खे पकड़नि था। हू अहिड़े हिसाब खे नथो मञे। अॻूणी वज़ीर आज़म चयो त अफ़सोस थिए थो त वॾी महिनत करे मुल्क जे मामलनि खे ठीकु कयो, बिजली आंदी, दहशतगर्दी घटि कई। हुनजो इहो नतीजो मिलियो त हुन समेत ॿारनि ख़िलाफ़ केस ठाहिया विया। नवाज़ शरीफ चयो त मुल्क खे एटमी क़ुवत बणायो वियो, उन जे नतीजे में खेसि मुल्क बदर कयो वियो। अॻूणी वज़ीर आज़म चयो त मुल्क में जेके हूंदायूं पैदा कनि था उहे अयाशियूं करे रहिया आहिनि ऐं जेके रोशनियूं पकिड़े रहिया आहिनि उहे परेशान आहिनि। हुन चयो त पाकिस्तान में 70 सालनि खां कहिड़ो मज़ाक़ थी रहियो आहे, रुगो वज़ीर आज़म खे छो घुटो ॾिनो पियो वञे। अॻूणी वज़ीर आज़म चयो त हिकु डिक्टेटर नून लीग जी हुकूमत खे ख़तमु कयो। छा अदालतूं डिक्टेटरनि खे हार पारण लाइ ठाहियूं वयूं आहिनि? हुन चयो त 2013 में जॾहिं इक़्तिदार संभालियो त धाणा हया विया। इहा कहिड़ी रवायत बणिजी वई आहे, को धाणे खां घटि ॻाल्हि ई नथो करे। संदसि चवणो त हू अवाम जी उमेदुनि ते पूरा लथा आहिनि। 2013 में 13 कलाक लोड शेडिंग थींदी हुई। वाइदो कयो त तवानाई बहरान ख़तमु कयो वेंदो। अॼु मुल्क में लोड शेडिंग रुगो ख़तमु नाहे कई वई, पर इज़ाफ़ी बिजली पैदा बि कई पई वञे। नवाज़ शरीफ चयो त जेके रेफरेंस संदसि ख़िलाफ़ ठाहिया विया आहिनि हू उन्हनि खे कतई नथो मञे, छाकाणि त उहे इंतकाम ते ॿधल आहिनि ऐं उहे मुल्क में ॾफेड़ पखिड़ण बराबरि आहिनि। हुन क़ौम जो पैसो नाहे खाधो, संदसि पलड़ो साफ़ आहे।